अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त अॼु असां हींअर ड्रिगबाला ऐं हाजी खान वारे रोड ते आहियूं। हीअ असांजे लाइ अञा ताईं ज़ुल्म, असांजे लाइ इंतिहाई ज़ुल्म आहे। हीअ रोड जी हालत ॾिसो। हिते जा चूंडियल नुमाइंदा वेही ड्राणू हणंदा आहिनि त असां सिंध फतेह करे छॾी आहे। असां हेॾा वॾा कम कया आहिनि, हिते रोडनि जी ॼार विछाए छॾी आहे। असां आला ऑफिसरनि खे ऐं आला इदारनि खे अपील था कयूं त खुदारा ड्रिगबाला, हाजी खान, चाकरकोट, जलबदेरो, मुरीदरो, तिबाई लुंड, मांझीलो, हैरो खान, मज़ारी, कुलू कंबराणी, शादण, पट गुल मोहम्मद, केटियूं 4-5 केटियूं आहिनि, सौदार लिगारी ॻोठ। इहे अलाए केतिरा हिन में हज़ारे जे तादाद में हिते हिन रोड सां ॻोठ लॻनि था, पर उन्हनि जो तव्हांखे को बि अहसासु न आहे ऐं तव्हां रुॻो पंहिंजे पेट भरण में पूरा आहियो। असांखे ख़बर पई आहे त हिन जी इलाही बजट आई आहे, उहा बजट वरी हड़प थी वई आहे। ख़ुदा खे मञो, महिरबानी करे हिन हाजी खान ऐं ड्रिगबाला ऐं हैरो खान जे हिन मेन रोड खे जल्द मां जल्द ठारायो वञे। हीअ रोड जी हालत आहे, काॾे विया नेब, काॾे विया ॻुझा इदारा, केरु हिन खे ॾिसण वारो कोन्हे को। DC साहिब जो जेके फंड रुॻो UC जा हिन ते ख़र्च करे गिरेवाल विझराए त बि इन्हनि सूरनि खां माण्हू छुटी पवनि, पर हिते करप्शन जी बाज़ार गरम आहे। रुॻो जेको पैसो अचे थो उहो करप्शन थी थो वञे। हिते कंहिं बि जॻह ते जोई तालके में को बि ख़र्च न कयो वियो आहे ऐं हिते जेको पैसो अचे थो उहो करप्शन कयो थो वञे ऐं न की रोडनि ते ख़र्च कयो थो वञे, न की सिहत ते ख़र्च कयो थो वञे, न की तालीम ते ख़र्च कयो थो वञे। जेको पैसो आहे सिर्फ़ु पाण में हिसो पती करे उन खे वेराए ऐं खाई था वञनि। हीअ रोड जी हालत आहे ऐं हिन रोड सां असांजा चूंडियल नुमाइंदा ऐं के चीफ सरदार, के वॾेरा जाम वेठा आहिनि, पर उहे बि ॻोठ वेंदा हूंदा, हुननि जी बि असां जहिड़ी हालत थींदी हूंदी त सुञाणप में बि घर कोन ईंदा त भाउ असांजी हीअ कहिड़ी हालत आहे। हीअ आहे हाजी खान ऐं ड्रिगबाला जो रोड। असां ड्रिगबाला जे वॾेरनि खे बि चवंदासीं त तव्हां वॾी दावा कंदा आहियो त हीअ असांजो इलाइक़ो आहे ऐं असां यूनियन काउंसिल ड्रिग जा आहियूं ऐं ड्रिग जे लाइ केर बि नथो ॻाल्हाए। जेके हींअर हुकूमत दुर में वेठा आहिनि हुननि जे वात ते पटी ॿधी पई आहे, केर बि पंहिंजे रोड जे लाइ नथो ॻाल्हाए। ऐं मां उन्हनि खे चवंदुसि खुदारा पंहिंजे इलाइक़े जी मालिकी कयो। हीअ केतिरो सिर, हीअ ग़रीब माण्हू केतिरो ज़ुल्म बर्दाश्त कंदा। हिते बीमार माण्हू कई तड़पी रस्ते में मरी विया आहिनि ऐं हिते हर गाॾी जेका आहे तबाह थी वई आहे। उन जे लाइ मां आला अख़्तियारनि खे अपील कंदुसि त खुदारा हिन में जेका करप्शन थी आहे इन जी करप्शन जी जांच कराए ऐं हिननि आला ऑफिसरनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं असांखे रोड ठाराहे ॾिनो वञे।